अच्छा, त हाणे हिन मसइले खे हिन तरह सां असां सम्झूं था त हीउ जेको लॉ ऑफ इनहेरिटेंस आहे या जेको मीरास जो शरई कानून आहे, इहो बुनियादी तौर ते आहे छा? इन खे सम्झण लाइ मां कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखंदुमि त हिकु माण्हू कंहिं ॿिए खे छा ॾेई सघे थो पंहिंजी मिल्कियत मां। उनजे अंदरि टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी शइ आहे जंहिंखे असां तोहफ़ो या हिबा, हदियो या गिफ्ट चवंदा आहियूं। ॿियो वसियत यानी कि विल या बिक्वेस्ट। ऐं टी शइ आहे विरासत, इनहेरिटेंस। अच्छा, हाणे इन जे अंदरि जेका गिफ्ट आहे या हिबा आहे उहो इंसानु पंहिंजी ज़िंदगी में करे सघे थो। यानी मां हिकिड़ी शइ मुंहिंजी मिल्कियत आहे, मां पंहिंजी ज़िंदगी में उन मां कंहिंखे कुझु ॾियणु चाहियां थो त मां ॾेई सघां थो, तोहफ़े तौरु, गिफ्ट तौरु। छो इन मिल्कियत जो हिन महिल पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि इन जो वारिस मां ई आहियां, तंहिंजे करे इहा मां कंहिंखे बि कुझु बि ॾेई सघां थो। अच्छा, लेकिन इन जे अंदरि इहो आहे अगरि इहा गिफ्ट या तोहफ़ो अगरि मां पंहिंजे अगरि औलाद खे ॾियां थो, यानी मुंहिंजा धीअरूं आहिनि, पुट आहिनि, उन्हनि खे ॾियां थो, या मुंहिंजी घरवारी आहे ऐं पाण हिक खां वधीक घरवारियूं आहिनि, उन्हनि खे ॾियां थो, उन सूरत में उन सभिनी खे बराबरी जी बुनियाद ते ॾियणो आहे। यानी हिकिड़े अगरि पुट खे अगरि मां का शइ गिफ्ट तौरु ॾिनी त उहा ई शइ या उन ई वैल्यू रखंदड़ शइ पंहिंजे ॿिए पुट खे बि ॾियणी पवंदी। ऐं इन जे अंदरि कोई जेंडर जो फ़र्क़ु बि न आहे, यानी कि मर्द ऐं औरत या धीउ ऐं पुट जो को फ़र्क़ु न आहे, जेको आम तरह सां विरासत जे मामले में थींदो आहे। तोहफ़े में उहो बि न आहे। तोहफ़ो ॾियणो आहे त पोइ अगरि धीउ ऐं पुट आहिनि तॾहिं ॿिन्ही खे बराबरि ॾियणो आहे, जेको हुनखे ॾियणो आहे उहो ई ॿिए खे ॾियणो आहे। लिहाज़ा इंसानु जेको आहे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि तोहफ़ो कंहिंखे ॾेई सघे थो, ऐं अगरि पंहिंजे वारसनि खे ॾिए थो त उहो बराबरी जी बुनियाद ते ॾियणो। हा, हिकिड़ियूं उनजे अंदरि कुझु एक्सेप्शन्स थी सघनि थियूं त अगरि कोई कंहिंजी का अहिड़ी ख़ासि क़िस्म जी ज़रूरत अची वई आहे कंहिंखे, मिसाल जे तौरु का अगरि तव्हांजी असांजी का धीउ बेव थी वई ऐं घर में वेही रही, त उनखे अगरि माण्हू कुझु तोहफ़े तौरु का शइ इज़ाफ़ी ॾेई छॾियो, उहो बुनियादी तौर ते उहो ख़ासि हमदर्दी ऐं उनजी उन ज़रूरत जे तहत आहे, उन में रिश्तेदारी जो फ़र्क़ु न आहे। बसि उनखे उन ख़ासि वजह जे करे अगरि माण्हू कुझु ॾेई सघे थो ज़िंदगी में गिफ्ट तौरु त उहो ॾेई सघे थो। अदरवाइज़ आम हालतुनि जे अंदरि गिफ्ट बराबरी जी बुनियाद ते ॾियणी आहे, उनमें घटि वधि नथो करे सघिजे। अच्छा, नंबर 2, वसियत। वसियत बि कभी ज़िंदगी में आहे, लेकिन उन ते अमल वफ़ात खां पोइ थींदो आहे। वसियत जो कानून इहो, इन जे अंदरि ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त वसियत पंहिंजे वारसनि जे, क़ानूनी वारसनि जे, यानी जेके असांजी मिल्कियत जे अंदरि शेयर रखंदड़ आहिनि, उन्हनि जे हक़ में नथी करे सघिजे। वसियत उनजे हक़ में करे सघिजे थी जेके असांजी मिल्कियत में वारिस न आहिनि। अच्छा, ऐं ॿी ॻाल्हि त वसियत जे अंदरि उनजी हिकिड़ी लिमिट आहे, यानी हिकु भाङे 3 हिसो वसियत तौरु कंहिंखे ॾेई सघिजे थो। इन खां वधीक वसियत न करणु घुरिजे। उनजी उनजो जेको बुनियादु आहे इन ॻाल्हि जो, उहो हिकिड़ी हदीस जे अंदरि मिले थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत साद बिन अबी वक़ास, उहे उनजी तबियत इलाही नासाज़ हुई त उनखां पाण इयादत करणु विया, त उन्हनि हुज़ूर जिन जे साम्हूं इहो अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह, मां पंहिंजी जेका मुंहिंजी मिल्कियत आहे उहा वसियत तौरु कंहिंखे ॾियणु चाहियां थो सॼी। त हुज़ूर जिन खे मना कयो त अगरि सॼी
ॾेई छॾींदे त पोइ तुंहिंजा कानूनी जेके वारिस आहिनि उहे महरूम रहिजी वेंदा, कुझु उन्हनि लाइ छॾिणो आहे, तंहिंजे करे सभु वसियत नथो करे सघिजे। त बहरहाल उहो पोइ उन चयो त भला अच्छा ठीकु आहे, अगरि सॼी न ॾियां त 2 भाङे 3 ॾियां, त उन खां मना कई। पोइ चई त भला 1 भाङे 3 ॾियां, त उन ते हुनखे इजाज़त ॾेई छॾी। त इन मां इहो इस्तदलाल कयो वेंदो आहे त वसियत जेका आहे उहा उनजी हिकिड़ी हद आहे, उहा उन खां वधीक यानी 1 भाङे 3 हिसे खां वधीक वसियत नथी करे सघिजे। अच्छा, हाणे अचूं था टी ॻाल्हि, यानी विरासत, इनहेरिटेंस। विरासत जेका मिल्कियत जी विरासत आहे, उनजी बुनियादी उसूल इहो आहे त उहा हमेशह वफ़ात खां पोइ थींदी आहे, लाइफ टाइम में न थी सघे। विरासत थींदी वफ़ात खां पोइ। अच्छा, हाणे सुवाल इहो आहे त पोइ विरासत जो तरीक़ेकार छा आहे, कंहिंखे मिलंदी? पहिरियों त उनजो तरीक़ेकार इहा आहे, जीअं ई कंहिं इंसान जी वफ़ात थिए थी त फौरी तौर ते उन में घणी देरि न कजे, फौरी तौर ते कोशिशि कजे त उहा, छो जो हाणे उहो माण्हू जेको फोत थी वियो, हाणे इहा मिल्कियत उनजी न रही, हाणे इहा वारिसनि जी आहे, जंहिंजी आहे। इन करे उनखे जेतिरो मुमकिन हुजे उनजी विरासत करे सघिजे, जेतिरो उनखे डिले कबो आहे ओतिरा उन सां वधीक मसइला ई क्रिएट थींदा आहिनि। अच्छा, त इनखे फौरी तौर ते ॾियणु खपे। अच्छा, कीअं ॾिजे? पहिरियों कहिड़ा कम ज़रूरी आहिनि इन विरासत खां पहिरियों? इन जो उसूल इहो आहे त पहिरियों त कफ़न दफ़न थींदो, कफ़न दफ़न बि अगरि ज़रूरत पए त उन ई पैसनि मां कई वेंदी, जेको फोती जी छॾियल मिल्कियत आहे। उन कफ़न दफ़न खां पोइ उन फोती जे मथां अगरि कोई कर्ज़ु आहे त उन कर्ज़ खे अदा कयो वेंदो। उन कर्ज़ जी अदायगी खां पोइ अगरि उन का वसियत कई आहे त उहा वसियत पूरी कई वेंदी। उन खां पोइ जेको बचंदो, पोइ उहो उनजे जेके कानूनी वारिस आहिनि उन्हनि जे विच में उहो तक़सीम कयो। अच्छा, हाणे सुवाल इहो आहे त कानूनी वारिस कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो केतिरो केतिरो शेयर लॻे थो। पहिरियों त इन कानूनी वारिसनि खे मुख़्तलिफ़ हिसनि में विराहियो वियो आहे कानूनी तौर ते। हिकिड़ा उहे वारिस आहिनि जंहिंखे चइबो आहे अरबी ज़बान में इनखे चवंदा आहिनि ज़िविल फ्रूज़, यानी कि फिक्स्ड शेयर होल्डर्स। उहे कानूनी वारिस जंहिंजो मिल्कियत जे अंदरि शेयर जेको आहे, हिसो जेको आहे, उहो ख़ासि हिकिड़ो मिक़दार में मुक़ररु कयल, यानी उनखे ओतिरो ई ॾियणो आहे, उहो घटि वधि नथो थी सघे। अच्छा, ॿिया आहिनि जेके रेज़िड्यू चइबो आहे, यानी कि अरबी ज़बान में उनखे असबा चवंदा आहिनि। यानी तव्हां उन फिक्स शेयर होल्डर्स खे जॾहिं उन्हनि जो शेयर ॾेई छॾियो, उन खां पोइ जेको बचियो उहो उन रेज़िड्यू जेकी कैटेगरी में अचनि था उनखे ॾिनो वेंदो, यानी जेके असबा आहिनि उनखे उहो ॾिनो वेंदो। अच्छा, इन जो टियों जेके वारिस आहिनि उनजो हिकिड़ो क़िस्म आहे जेके चवंदा आहिनि ज़िविल अरहाम, यानी अंग्रेज़ी ज़बान में उनखे चवंदा आहिनि डिस्टेंट किंडर। यानी उहे तव्हांजा माइट फोती जा जेकी आम हालतुनि में उन जा कानूनी वारिस न आहे, यानी उन्हनि जो को शेयर न आहे उन मिल्कियत जो, लेकिन कुझु ख़ासि हालतुनि जे अंदरि उन्हनि खे बि ॾेई सघिजे थो। उहो तॾहिं ॾेई सघिजे थो जॾहिं फिक्स्ड शेयर होल्डर्स मौजूदु न हुजनि या उहे घटि हुजनि ऐं कुझु शेयर बची पए, त पोइ उन सूरत में उनखे ॾेई सघिजे थो, अदरवाइज़ उनखे नथो ॾेई सघिजे। यानी आम हालतुनि जे अंदरि उन्हनि जो मिल्कियत जे अंदरि को हिसो कोन्हे को, लेकिन कुझु ख़ासि हालतुनि जे अंदरि उन्हनि जो बि हिसो थी सघे थो। अच्छा, पहिरियां जेके फिक्स्ड शेयर होल्डर्स आहिनि, यानी कि ज़िविल फ्रूज़, उहे कहिड़ा आहिनि? ज़ाल जी फोत थियण जी सूरत में मुड़ुसु, मुड़ुस जी फोत थियण जी सूरत में ज़ाल, ऐं जेको माण्हू फोत थिए थो उनजा अगरि पीउ उन वक़्तु ज़िंदा आहिनि त उहे पीउ, ऐं उनजी अगरि धीअरूं आहिनि, धीअर आहिनि, त उहे।
पुट जो मां नालो नथो खणां छो जो पुट इन फिक्स शेयर होल्डर्स में कोन थो अचे। पुट असबा में थो अचे, यानी रेज़िड्यू में थो अचे। अच्छा, हाणे ही जेके फिक्स शेयर होल्डर्स आहिनि उन्हनि जो केतिरो केतिरो शेयर आहे? मिसाल जे तौरु अगरि मुड़ुसु फोत थी थो वञे ऐं उनजी ज़ाल आहे ऐं औलाद आहे, औलाद हुजण जी सूरत में ज़ाल खे 8 हिसो मिलंदो, ऐं अगरि औलाद न आहे त पोइ ज़ाल खे 4 हिसो मिलंदो। ऐं अगरि ज़ाल फोत थी वञे ऐं पुठियां उनजो मुड़ुसु ऐं उनजी औलाद आहिनि त पोइ मुड़ुस खे 4 हिसो मिलंदो, ऐं अगरि औलाद न आहे त पोइ मुड़ुस खे उन ज़ाल जी मिल्कियत जो अधु मिलंदो। अच्छा, इन खां पोइ अगरि जेको माण्हू फोत थी वञे थो ऐं उनजा पीउ माउ बि आहिनि, उनजी धीअरूं बि आहिनि, पीउ माउ खे 1/6, ज़ाल खे 1/8 ऐं पीउ माउ खे 1/6 एतिरो हिसो मिलंदो। ऐं धीअनि खे, हाणे इहा धीअनि जी जेका मां ॻाल्हि कयां थो उहा उन सूरत में कयां थो अगरि पुटु न हुजे। पुटु हूंदो त सूरत हाल ॿी थी वेंदी। पुटु न हुजे त ऐं धीउ हिकिड़ी आहे, फ़र्ज़ु कयो हिकिड़ी धीउ आहे त उन सॼी मिल्कियत जेको फोती आहे उन जी सॼी मिल्कियत जो अधु धीउ खे मिलंदो। ऐं अगरि धीउ हिक खां वधीक 2 आहिनि या 3 आहिनि, मक़सदु हिक खां वधीक आहिनि, त पोइ उन्हनि धीअनि ऐं पुटु कोन्हे को त पोइ उन्हनि धीअनि जो हिसो 2/3 थी। ठीकु आहे, यानी अगरि हिकु धीउ आहे त अधु, ऐं अगरि हिक खां वधीक धीअ आहिनि त 2/3, ऐं 1/6 वालदेन खे ऐं 1/8 ज़ाल खे। हाणे इहे शेयर जेको आहे इहो फिक्स आहे। अच्छा, हाणे इहो इन्हनि खे सभिनी खे जॾहिं इहो शेयर मिली वियो ऐं उन खां पोइ बि कुझु बची पियो त उहो जेको बचियलु आहे जंहिंखे रेज़िड्यू चइबो आहे उहो वरी वापसि वालदेन खे मिलंदो, यानी उहो बचियलु हिसो वालदेन खे मिलंदो, छो जो उहे रेज़िड्यू में बि अचनि था, उहे फिक्स शेयर होल्डर्स बि आहिनि ऐं उहे रेज़िड्यू जे अंदरि बि अचनि था, असबा जे अंदरि बि अचनि था। अच्छा, हाणे इहा त तरतीब वई जॾहिं पुटु मौजूदु न हुजे। अच्छा, हाणे अचूं था अगरि पुटु मौजूदु आहे, यानी फोती खे अगरि पुटु बि आहे त उन सूरत में पुटु अगरि फ़र्ज़ु कयो त पुटु आहे धीअरूं कोन्हनि खे त पोइ ज़ाल खे हुनजो 8 हिसो मिलंदो, पीउ माउ खे हुनजो जेको 1/6 हिसो आहे उहो मिली वेंदो, ऐं पोइ जेको बि आहे उहो सॼो जो सॼो हुन पुट खे मिलंदो। ऐं अगरि त पुट हिक जे बजाए 2 आहिनि त उन्हनि ॿिनि में अधु यानी बराबरि जे बुनियाद ते तक़सीम थी वेंदी। हाणे धीअरूं कोन्हनि खे हिते, हाणे अगरि त पुट सां गॾु धीअरूं बि आहिनि त जेको मूं शुरू में धीअनि जो हिसो ॿुधायो त अगरि हिकु धीउ आहे त हुनखे अधु मिलंदो आहे, 2 आहिनि त हुनखे 2/3 मिलंदो। लेकिन हाणे छो जो पुटु बि आहे ऐं धीउ बि आहे त पोइ इन्हनि जे विच में विरासत हिकु पुट खे 2 भेणनि जे बराबरि मिले। हाणे मतिलबु धीउ जी जेको हिसो जेको 2/3 या अधु हो उहो ख़तमु थी वियो। हाणे इनखे इनजी तक़सीम थींदी हिकु पुटु 2 धीअनि जे बराबरि। ठीकु आहे, त इहा तक़सीम अहिड़े तरीक़े सां थींदी आहे। हाणे अगरि फ़र्ज़ु कयूं त हिकु माण्हू खे औलाद कान्हे का ऐं पीउ माउ बि कोन्हनि खे, सिर्फ़ु ज़ाल आहे, त ज़ाल खे हुनजो हिसो मिलंदो। इन सूरत में ज़ाल खे 4 हिसो मिलंदो, ऐं पोइ जेको बाक़ी बचंदो उहो जेको मूं शुरू में ॿुधायो जंहिंखे ज़विल अरहाम चइबो आहे, यानी कि जेके डिस्टेंट किंडर
जेके आम हालतुनि में जंहिंजो को हिसो कोन्हे को, लेकिन इन सूरत जे अंदरि पोइ उन्हनि जा पैसा थींदा, यानी पोइ उहे केरु, उहे आहिनि उन फोटी जा पंहिंजा भाउ या भेण। हाणे उहे भाउ या भेण खे सिर्फ़ु इन ई सूरत जे अंदरि मिली सघे थो जॾहिं फोटी जी औलाद न हुजे। पुटु हूंदो त बचियल सॼो पुट खे मिलंदो। अच्छा, ऐं पुटु ऐं धीउ हूंदो त उनजे विच में जेका मूं ॿुधायो त हिकु पुटु ॿिनि भेण जे बराबरि उनखे मिलंदो। ऐं लेकिन अगरि सिर्फ़ु धीउ आहे, पुट कोन्हनि खे, हिकिड़ी धीउ आहे त उनखे अधु मिलंदो, ऐं हिक खां वधीक आहिनि त उनखे ॿ भाङे टे मिलंदो। अच्छा, हाणे इहो त शेयर फिक्स आहे, हिनखे न वधाए सघिजे थो न घटाए सघिजे थो। हाणे उनखे मिली वियो, अधु मिली वियो, या ॿ भाङे टे मिली वियो ॿिनि भेणुनि खे, अञा कुझु बची पियो, त हाणे उहो जेको बचियल आहे उहो, ऐं पुटु कोन्हे को, त उहो बचियल पोइ उन फोटी जे भाउ भेण खे मिलंदो। इहे उहे जेके हिसा आहिनि इहे अलाह जी तरफ़ां मुक़ररु कयल आहिनि। क़ुर शरीफ़ जे अंदरि सूरह निसा में आयत नंबर 11 ऐं 12 जे अंदरि न, पोइ अॻियां वरी आयत नंबर 176 जे अंदरि बि इहो ज़िक्र मिले थो। उहो वरी उन माण्हू जो आहे जंहिंखे शरई इस्तिलाह में कलाला चइबो आहे, यानी जंहिंजो कोई पुठियां वारिस न हुजे। जीअं मूं हिन महिल ज़िक्र कई त कंहिंजो अगरि औलाद ई न आहे त पोइ उनजी मिल्कियत उनजे भाउ भेण खे मिलंदी। ऐं पुटु हुजण जी सूरत में कंहिंखे बि न मिलंदी, सॼो जो सॼो पुट खे मिलंदो। धीउ हुजण जी सूरत में मां वरी इन ॻाल्हि खे आख़िर में वधायां थो, धीउ हुजण जी सूरत में छो जो धीउ जो हिसो मुक़ररु मुक़ररु ईअं आहे त हिकिड़ी आहे त हुनखे अधु मिलंदो, ॿ आहिनि त हुनखे ॿ भाङे टे मिलंदो, उनखे उहो पूरो ॾिनो वेंदो। उनखां पोइ जेको बचंदो उहो उन्हनि ॿियनि वारिसनि खे मिलंदो। इहे अलाह जा मुक़ररु कयल हिसा आहिनि, इहे असां इंसाननि जा तय कयल न आहिनि। इन जे अंदरि कंहिं हमदर्दीअ जी बुनियाद ते या कंहिं ॿिए ज़रूरत जी बुनियाद ते इहे तक़सीम न आहिनि थींदा। इहे सिर्फ़ु उन ई तरह सां तक़सीम थी सघंदा जंहिं तरह सां अलाह ताला मुक़ररु कयो। ठीकु आहे, त हीउ मैसेज इलाही ॾिघो थी वियो। वरी इन करे दोस्त थोरी तकलीफ़ करे इहो ॿुधनि, बाक़ी वरी इनशा अगरि इन हवाले सां को सवादु हूंदो त हुनजो इनशा जवाबु ॾियण जी कोशिशि कबी। आहे हिन महिल छो जो काफ़ी मसरूफ़ियत, उन करे एतिरो घणो नथो ॻाल्हाए सघिजे। ठीकु आहे, त वरी महिरबानी।